तव्हां हिन पिक्चर में छा ॿुधायो था पिया? तमामु सुठो खेल हुयो। इन खेल खे ॾिसण सां माण्हू खे सम्झ बि अचे थी पई ऐं कुझु अहिड़ा सिंधी अखर बि मूं सिखिया जेके असां पंहिंजी ॿोलीअ खे अञा अॻिते वधाइण लाइ कम में आणींदासीं। इहे तमामु सुठी ॻाल्हि आहे। कुझु अहिड़ा औखा अखर हुया जेके मुंहिंजी सिंधी डिक्शनरी खे अञा मज़बूत कंदा। ऐं मां तमामु वाधायूं ॾियां थो हिन प्रोग्राम खे ऑर्गेनाइज़ करण वारनि सेठनि खे ऐं रीवा जे मुखियुनि खे। ऐं मां जॾहिं बि सेठ मोतीराम खे ॾिसां पियो त मूंखे सेठ प्रकाश शिवनानी उन्हनि खे बि तमामु लख लख वाधायूं। वाक़ई दिलिया आभारी आहियूं तव्हां वॾड़नि जा जो तव्हां बार बार पंहिंजे ज़िमेदारी खे सम्झी पंहिंजे ॿारनि जे सम्मुख अहिड़ी सिनेमाऊं आणियो था पिया जंहिंमें न केवल असांजो हित चिता ऐं तव्हांजे पूरे समाज जो बि जेको कल्याण अथव। प्रेरणा ॾियो त छा ॿुधायो था पिया? सिंधी समाज जो जेको हिन महिल समस्या आहे वॾी समस्या जेकी आहे उन समस्या ते हिननि सुठो गौर करायो आहे ऐं असांखे हिन ॻाल्हि ते ध्यानु ॾियणु खपे की असांजा जेके रिश्ता आहिनि उन्हनि ते असां बणिया रहूं, ॿारनि खे बि सम्झायूं, वॾा बि सम्झनि। ॾाढो सुठो मैसेज मिलियो आहे त इहा ॾाढी वॾी समस्या जो निदान आहे। ॾाढो सुठो मैसेज आहे, ॾाढो बढ़िया मैसेज आहे। त ईअं मूवियूं ठहंदियूं पर असांजा प्रकाश शिवनानी ऐं तव्हांखे बि लख लख वाधायूं आहिनि जो समाज खे जोड़ियो था हिन बहाने ऐं अहिड़े अहिड़े कार्यक्रमनि में शामिलु कयो था। ॾाढो सुठो। इहा पिक्चर घणे टाइम में लॻणु खपे? अहिड़ी पिक्चर मूंखे लॻे थो ईंदो रहणु खपे त समाज में हिकु एकता बि ठहे ऐं समस्याऊं जेके आहिनि समाज जूं उहे बि साम्हूं ईंदियूं त हुननि ते हर कंहिंखे जेके वीचारक आहिनि उते वीचार करे सघंदा ऐं ॾाढो सुठी काई उहा मिलंदी राह मिलंदी। ॾाढो ॾाढो धन्यवाद धन्यवाद तव्हांजी वाधायूं जे अची करे हिन हॉल जी और सभिनि जे कार्यक्रमनि जी शोभा वधायो। तव्हां पिक्चर जे विषय में छा ॿुधाइण था चाहियो? छा महसूसु था कयो असांखे? ॾाढो ई मूंखे ॾाढो सुठो लॻो। असांजे प्रकाश शिवनानी जो ॾाढो सुंदर प्रयास ऐं ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। रीवा जे सिंधी समाज लाइ ॾाढी हर्ष जी ॻाल्हि आहे कि अहिड़ी पिक्चरूं अहिड़ी पिछले दफ़े बि शहीद कंवर ऐं ॿिए बि ॾाढी सुठियूं प्रेरणादायक पिक्चरूं वरदान असांजे भारतीय सिंधु सभा जे डायनेमिक अध्यक्ष प्रकाश भाई सभिनी खे ॾेखारियूं। मां भारतीय सिंधु सभा जे मध्य प्रदेश टीम जे तरफ़ां हुनखे लख लख वाधायूं थो ॾियां। गॾो गॾु हुनजी पूरी टीम खे, तव्हांखे महिला शाखा खे, युवा शाखा खे, सभिनी खे मां लख लख वाधायूं थो ॾियां। ऐं मां चाहींदुमि कि हर साल में 2-3 दफ़ा अहिड़ा फिल्मोत्सव थियणु खपनि। ऐं मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां कि हिन असांजे व्हाट्सअप ग्रुप में जॾहिं हीअ पिक्चरूं हलनि पियूं त मूंखे ॾाढा फ़ोन आया घणनि जॻहियुनि तां, ग्वालियर मां, रतलाम मां, कि भई तव्हां हे ॾाढो सुठो कमु करे रहिया आहियो, असांखे बि हिन सां प्रेरणा थी मिले पई। ऐं पूरे मध्य प्रदेश में इहो संदेश वियो आहे रीवा जो कि उहो फिल्मोत्सव जो भारतीय सिनेमा में कार्यक्रम कंदा। तव्हांखे लख लख वाधायूं। तव्हांजो बि ॾाढो ॾाढो धन्यवाद जंहिं अची करे हिन कार्यक्रम जी शोभा वधाई और अॻिते बि ईअं ई शोभा सभु वधाईंदा रहंदा और सभु इहो कार्यक्रम ॾाढो ई नंबर 1 ते वेंदो। तव्हां सभिनी खे झूलेलाल जयंती जूं पूरे भारतीय सिंधु सभा जे टीम के साउंड चेक कर लेना आ रही कौन सी अपने पास जब मेला लगता है सिंधी का मेला लगता है भारत की छाप प्रेरणा देता सिंधी के लिए छाप प्रेरणा देता छाप और सिंधी पिक्चर ले बाकी के खबर हुई तो भाई पता करा असांजी मातृभाषा सिंधी है ऐं सिंधी वाधारे लाइ हर कंहिंखे सिंधी ॿोली ॾिसणु घुरिजे, सिंधी ॿोली ॻाल्हाइणु घुरिजे, सिंधी जे साईं वधीक ॿार बि हुनखे सिखनि, ॾिसी करे ॿार अॻिते हुनखे घर में अपनाइनि पिक्चर
ॾाढो बेशरम थी पियो आहे त क्या कलां ज़मानो ॾाढो बेशरम थी पियो पर हाणे हाणे जॾहिं हिन पिक्चर में ॾिसण खां पोइ हाणे मथां ठीकु थी वञे अखियूं खुलियूं